रोड़ी में खबरवासा शिरकई पिया रोड़ी बरसा कार इल्जाम हेठ मुर्सता साल कतल थी आहे। ॻोठ खाई में जवाबदार 35 साल नसीरा मंगी के घोटा ॾेई कतल करे छॾियो। पुलिस मौसब जवाबदार शमन अली मंगी के गिरफ्तार कयो वियो आहे। बाक़ी ख़बर ॾियूं पिया रोड़ी बरसा कार इल्जाम हेठ मुर्सता साल कतल थी आहे। ॻोठ खाई में जवाबदार 35 साल नसीरा मंगी के घोटा ॾेई कतल करे छॾियो। पुलिस मौसब जवाबदार शमन अली मंगी के गिरफ्तार कयो वियो आहे। खबर बासा शेयर कई पिया रोड़ी बरसा कार इल्जाम हेठ मुर्सता ज़ाल कतल थी आहे। ॻोठ खाई में जवाबदार 35 साल नसीरा मंगी के घुटा ॾेई कतल करे छॾियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया पुलिस मौसब जवाबदार शमन अली मंगी के गिरफ्तार कयो वियो आहे। रोड़ी बरसा कार इल्जाम हेठ मुर्सता ज़ाल कतल थी आहे। ॻोठ खाई में जवाबदार 35 साल नसीरा मंगी के घुटा ॾेई कतल करे छॾियो। ख़बर वासा शेयर कई पिया पुलिस मौसब जवाबदार शमन अली के गिरफ्तार कयो वियो आहे। तफ़सील कंदासीं अजीब आज़ाद खां। जी अजीब आज़ाद आगह जो हाँ जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रोड़ी लॻे खाई ॻोठ आहे। खाई ॻोठ में मंगी बिरादरी जो शमन अली मंगी आहे जंहिं पंहिंजी ज़ाल ते बिना कारियनि जो इल्ज़ाम हणी करे जेको आहे घोटा ॾेई कतल करे छॾियो आहे। उन लाश खे जेको आहे तालका अस्पताल रोड़ी आंदो आयो आहे। ज़रूरी कार्रवाई बदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त असां जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बाक़ी वधीक हिन मामले जी जांच करे रहिया आहियूं। जी मेहरबानी अवां जी अजीब आज़ाद आगह करण लाइ।